ठुल्ह में अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि जे फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। 15 पुलिस ऑफिस भरिसां अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि विच शहर में फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिंजे नतीजे में सैलून ते वेठल नौजवान अली हसन बंगलानी मारिजी वियो। वाक़े खां पोइ हथियारबंद फायरिंग कंदा मौक़े तां फरार थी विया। ॿिए पासे ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल नौजवान जो लाश ठुल्ह जे तहलके इस्पताल मुंतक़िल कयो, जिते क़ानूनी घुर्जूं पूरियूं करण खां पोइ मड़ह वारसनि हवाले कयो वियो आहे। पुलिस मूजिबि वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे, जॾहिं त वधीक मामले जी जाच कई पई वञे। इंतिहाई ॾुखोईंदड़ ख़बर आहे ठुल्ह खां, जिते विच शहर में अणसुञातल मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे सैलून ते वेठल नौजवान अली हसन बंगलानी खे क़त्ल करे छॾियो आहे। वाक़े बाद मोटरसाइकिल सवार हथियारबंद फायरिंग कंदा आसानी सां फरार थी विया। इतला ते ए सेक्शन पुलिस पहुची मक़तूल नौजवान जो लाश खणाए ठुल्ह जे तहलके इस्पताल आंदो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मड़ह वारसनि हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे, जॾहिं त वधीक मामले जी जाच कई पई वञे।